जेके चमड़ीअ जी बीमारियुनि जा डॉक्टर आहिनि उन जे लाइ ईअं छो मशहूरु आहे त उहे पंहिंजे ई भरिसां पंहिंजो ई स्टोर खोले वेहनि था त असां वारे स्टोर तां दवा वठंदव त शफ़ा थींदी, ॿिए हंधा वञी दवा वठंदव त शफ़ा न थींदी, इहो छा त चमड़ी दवाऊं हिकु त हूंदियूं आहिनि एक्सपेंसिव, ठीकु, ख़ासि करे जीअं कॉस्मेटिक सेगमेंट जी ॻाल्हि कजे। ॿियो जीअं एक्सपेंसिव दवाऊं त इहे असांखे हर स्टोर ते न मिलंदियूं। आउट ऑफ कराची सॼी सिंध में 4-5 ॼणा 4-5 ॼणा असां FCPS डॉक्टर आहियूं। गैर ज़रूरी वार कटाइण जे लाइ ऐं हमेशह जे कटाइण लाइ लेज़र जो इस्तेमालु कयो थो वञे, उहो असांजे सिहत जे लाइ, चमड़ीअ जे लाइ, अखियुनि जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे, केतिरो नुक़सानकार आहे? सर इनखे असां चवंदा आहियूं लेज़र हेयर रिडक्शन थेरेपी। इंजेक्टेबल्स बि आहिनि, मार्केट लॻी पई आहे वाइटनिंग इंजेक्शन जे हिसाब सां। रंग अछो करण जूं क्रीमूं असांजी पूरी साउथ एशिया में, पाकिस्तान में, सिंध में तमामु घणियूं मशहूरु आहिनि। जेकॾहिं इहो कलर अछो थियणो हुजे त मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, मां पाण स्किन स्पेशलिस्ट आहियां, त मेन हूंदी आहे तव्हांजी जेनेटिक्स। तव्हां ज़मानत न ॾींदा आहियो अथव, मां तव्हांखे सर इहे इंजेक्शन्स अञा हानिकारक आहिनि, नुक़सानकार आहिनि, हिकिड़ी वॾी माफ़िया आहे। रंग अछो करण जे लाइ सेल्फ मेडिकेशन अॼुकल्ह ऑनलाइन छोकिरा छोकिरियूं वेठा आहिनि, उन्हनि ते को न को स्टार पढ़नि था, पोइ ऑर्डर कनि था, लाहौर मां पार्सल अची वियो। हाइपोपिगमेंट कलर जो सफ़ेदी थियण इहो हुनजो साइड इफेक्ट आहे। फार्मास्यूटिकल कंपनीज़ जूं सजेस्ट कयल जेकॾहिं दवाऊं या उन्हनि जी सिफारिश ते तव्हां न लिखंदव त पोइ तव्हां स्विट्ज़रलैंड जो टूर त न करे सघंदो। सर स्विट्ज़रलैंड जी टूर जी ॻाल्हि हुजे त मूंखे त अॼु ताईं मां मोटरसाइकिल ते घुमंदो आहियां।